एनसीओसी सॼे मुल्क में कारोबारी सरगर्मियूं राति जो 8 वॻे ताईं बंदि करण जो फ़ैसिलो कयो आहे। एनसीओसी सॼे मुल्क में कोरोना जे वधंदड़ केसनि ते गिणती जो इज़हार कंदे वधीक सख़्त फ़ैसिला कया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी सदारत हेठि थियल नेशनल कमांड एंड कंट्रोल सेंटर एनसीओसी जे इजलास में कारोबारी सरगर्मियूं राति जो 8 वॻे बंदि करण ऐं हफ़्ते में 2 ॾींहं समूरो कारोबार बंदि रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। एनसीओसी तरफ़ां जारी कयल पधरनामे में चयो वियो आहे त 2 ॾींहं कारोबार बंदि रखण बाबति फ़ैसिलो सूबा कंदा त हफ़्ते जा कहिड़ा 2 ॾींहं कारोबार बंदि रखियो वञे। एनसीओसी जे फ़ैसिलनि में चयो वियो आहे त एसओपीज़ तहत 300 माण्हुनि जी खुलियल हंधनि ते मेड़ाकनि जी इजाज़त हूंदी। रांदियुनि, सक़ाफ़ती ॾियारनि, राग रंग ऐं मज़हबी मेड़ाकनि ते मुकमल पाबंदी हूंदी। समूरा सिनेमाघर, पार्क्स, दरगाहूं मुकमल तौरु बंदि रहंदियूं। एनसीओसी जे इजलास में चयो वियो आहे त समूरा सरकारी ऐं ख़ानगी इदारा ऐं अदालतूं 50% स्टाफ घुराईंदियूं। तालीमी इदारनि बाबति फ़ैसिलो 24 मार्च ते कयो वेंदो। फ़ैसिले में चयो वियो आहे त होटलनि ऐं रेस्टोरेंट्स जे इंडोर डाइनिंग ते मुकमल पाबंदी हूंदी। राति जो 10 वॻे ताईं आउटडोर डाइनिंग जी इजाज़त हूंदी। शादियुनि जी आउटडोर तक़रीबुनि जी सिर्फ़ 2 कलाक इजाज़त हूंदी। इंडोर तक़रीबुनि ते मुकमल पाबंदी हूंदी। एनसीओसी जे फ़ैसिलनि ते जल्द अमल कयो वेंदो। पधरनामे में चयो वियो आहे त इंटरसिटी पब्लिक ट्रांसपोर्ट 50% गुंजाइश सां हलाई वेंदी। ट्रेन सर्विस 70% माण्हुनि जी गुंजाइश ते हलाई वेंदी। समूरा सूबा मास्क जो इस्तेमालु लाज़मी बणाईंदियूं। इजलास में चयो वियो आहे त 7 अप्रैल ते सूरत हाल जो ॿीहर जाइज़ो वरितो वेंदो।